अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया अली गुलमला ही आहे शबीर इंडन बेहतरीन आर्टिस्ट है दोस्तों। इनके मौक़ो ॾियो, हिन जे चैनल के लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो जे ही टैलेंट तव्हां ताईं पहुची सके। बेहतरीन टैलेंट आहे, इन सां गॾु कमु कयो आहे। इनखे जेको अॻिते वधायो, हिमत कयो, पंहिंजा सिंधी आहिनि, इन्हनि खे अॻिते वधायो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। शबीर इंडन तव्हांजे साम्हूं हाज़ुर आहे। महिरबानी दोस्तों, हिमत कर, बसि तव्हांजी ॿुधी अथव अपील इंशाअल्लाह ताला अमल कंदा ऐं इंशाअल्लाह ताला कम असां थियणु बाबा अल्लाह नाल कह दे वाह माफ कर वो। हां माफ कर फकीर सही, माफ कर। तो केड़ा मुझे वडा मारिया त मां माफ कया। अरे खैरा त मानू वठदा चोपो न फकीर के माफ कर। वडा मारिया तू बताई फने खान मोजी तो दुश्मनी आ। ओ बा मुझे कड़ तोरे कर्ज पला त जब मैं माफ कया तो माके खैरात दे बाबा सही माफ क्यों अल्लाह दी दो। चला दी दो तान दी दो तान कोन पैसा यार नाइम न मोट यार अरे हुंदा न सा सकी में मोबाइल ले। अरे मोबाइल तो खैरा त मिलिया अकुल कम करे तो अल्लाह नाल ते कर दे ना भला खाई वड़े न जावा। यार माफ कर ना बाबा, माफ कर। अल्लाह कुछ कर दी, अल्लाह बचा बच के दी भाई, अल्लाह पैसा गजरी दी, रोजगार में बरकत दी, अल्लाह हयाती दी, अल्लाह से कुछ का दिल पसंद महबूबा है जे गाला तो सावा मिली वेंदी। खैर दे मुझे यार केड़ो फकीर कथे मिठाई वाले बुड्ढा न 70 साल मिठाई रे बुड्ढल लाल कलंदर सेवानी जी फकीर लाल कलंदर या जे के फकीर हुंदा वो कारो कोपड़ो न बददान साहब ना मां भली ना हेडे ये पंजाब शर्ट ते दे फकीर लाल वस्त्री यार अरे जिथा जो भी फकीर है मेहरबानी करे बाबा। ए काथा जो है बाबा ही तस्बीह आहे मन हर माण्हू पढ़दो आहे, मांखे वधीक तू हो न कर, मूंखे माफ कर। हेॾिस न हमरा खैरात में चलो ॾिनो ॿिए हमरा जोड़ो सॼो ॾिनो वरी टे हमरा बोतल वठी ॾिनी हे न पी करे हिते आयो त ख़ाली थी वई आहे। हाणे छॾ के असां ॻाल्हाइण ॿी रिंग अची वई, असां बिज़नेस पहले कढी बाबा यार अल्लाह नाल ते कोन था यार छॾ न बाबा, हाणे माफ कर न, हरू छो तो तंग करे। पैसा कौन थी जा यार मां खुदा वास्ते न ॾींदुमि खैरात, माफ कर न। माफ छो क्या भला यार, मां जॾहिं माफ कया पोइ हल नथो कया माफ पोइ नथो करे माफ त मांखे छा कंदे? पोइ ॾे न यार माफ कर, चोपो न आहे फकीर कहंदा माफ कर। हा चइबो आहे न क्या है दवा अब अल्लाह जे नाले ते ॾे भाउ यार तू जलील छो तो करे वञे छो तो कीअं ख़ाली हथनि ते कीअं फ़क़ीर वेंदो भाउ हाणे बाबा अल्लाह जे नाले ते तू मांखे माफ कर बस। यार मां छो माफ कया यार, मां जो कुझु तो कसूर कयो आहे जॾो कयो माफ कया, मां अल्लाह जे नाले ते ख़ैर वठां। यार मां खैरात न ॾींदुमि बाबा, चो तो जलील करे बा वटि खुलिया त आहिनि खुला नथी न। मां कॾहिं मां दुकान तो खुला करां वेठो। माफी दे बाबा, माफी दे यार माफी छो ॾियां भला, मां जो कहिड़ो थो ॾियो क्या सम्झे छो त बाबा माफी छो थो ॾे यार, खैरात ॾे मांखे। अदा मां खैरात न ॾींदुमि। अच्छा न ॾींदे? हा न ॾींदुमि। कोन थी जा अच्छा अरे खीसे में पिछड़ी है छा? बटू में निशान हूंदा आहिनि बटू में त आहिनि न, पर मां ॾींदुमि न। पोइ त यार ॾिसो न अल्लाह साईं ॾिसे थो तव्हांखे मथो माना तव्हां नाजाइज़ था कयो न। आन बि सही किसे में फ़क़ीर खे नथा ॾियो अब तोखे जो ॾियूं, कंहिं मस्जिद में ॾियूं, कंहिं पाड़े वारी फ़क़ीरानी खे ॾियूं। अरे अल्लाह जे नाले में अल्लाह गजरी थी बाबा अरे ओ मदरसे में ॾियूं त भलो आहे न, तू रोल वारी वते पंहिंजा चर्च पींदो। भूख लगी आहे मानी बि न खाधी आहे सुबुह गोॾी हमारा बोतल मानी होटल ते खा न वञी यार। अब दे न पैसा से खावा वञी ये नवे ते मां पटिया दर न हे मां काॾे खणी वेंदुमि मूंखे पैसा ॾे बाबा। माफ कर, माफ कर, माफ कर। माना माफ़ कया हा बस जान छॾ मञा। अलाए काथो जा निरड़े फ़क़ीर अचो था गीची में पोदा हे घणे वठे चलो बाबा मैं पाई दे, मां एड़ा चोला पाईंदो आ छा? मूंखे पैसा ज़रूरत न मानी खाई तुमने भूख लगी आहे चलो काॾे कया बाबा पाई दे त परे कर थपत चोले में। हे जोड़े वटि सॼो थी आई जान छॾ बाबा, वञ जान छॾ। अल्लाह जे नाले ते ख़ैर नथो ॾे यार हेॾो यार माण्हू माफ़ न चवंदा थी, कंहिं बि माफ़ न चो थी कर। दिमाग़ ख़राब थी अलाए छा थी यार। किस्मत अहिड़ी यार जाते वञो सभु चए था माफ़ कर दिया मवाली चरसो बस अल्लाह जे नाले खे खणी ख्वार कयो तो सही, अल्लाह जे नाले ते चातो 5-10 मिलणो था, वञी चरस पियो था सिगरेट। बाबा मां हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु कयां थो के मंडे के बड़ी चोरी के मंडे के माज़ूर खे ख़ैरात ॾियो, हेड़नि हटनि घटनि फ़क़ीरनि खे ख़ैरात न ॾियो। हे साॻियो ई चरस पीअनि था, जुआ खेॾनि था। हेॾे ॾिसो कंहिं मदरसे में ॾियो, कंहिं पाड़े जे कंहिं ग़रीब यतीम खे ॾियो, हेड़नि लुरड़नि फ़क़ीरनि खे। दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंडन खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो। महिरबानी।